अहम ख़बर खे ॾियूं। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल चयो त असां वटि वाधू बिजली हुई, हू ॿियनि खे ॾियण जो सोचे रहिया हुआ, पर अॼु मुल्क ग़ैर मामूली सूरतहाल खे मुंहुं ॾेई रहियो आहे। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे अहसन इक़बाल चयो त पहिरियां 50 साल मुल्क खे संभाले न सघियासीं। हुन चयो त पाकिस्तान खे हिकु जंग तरफ़ धिकियो वियो, जंहिं सबबि मुल्क बहिराननि जे वर चढ़ी वियो। संदसि चवणु हो त 2006 खां पोइ तवानाई बहिरान में दाख़िल थी वियासीं। 50 सालनि में बांग्लादेश पाकिस्तान खां अॻिते निकिरी वियो। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल चयो त असां वटि वाधू बिजली हुई, हू ॿियनि खे ॾियण जो सोचे रहिया हुआ, पर अॼु मुल्क ग़ैर मामूली सूरतहाल खे मुंहुं ॾेई रहियो आहे। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे अहसन इक़बाल चयो त पहिरियां 50 साल मुल्क खे संभाले न सघियासीं। हुन चयो त पाकिस्तान खे हिकु जंग तरफ़ धिकियो वियो, जंहिं सबबि मुल्क बहिराननि जे वर चढ़ी वियो।